वारे सोशल वर्कर जे काल कलोड़ो जो अॼु 3 ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सेप्को ऑफिसरनि जा कलोर एसडीओ वारे फैसल शेख तरफ़ां रखियल प्राइवेट मुलाज़मनि खे ॾिनल हिदायतुनि मुताबिक़ त हर मोहल्ले जे माण्हू खां पैसा उगाड़ी करे ॾियो। जे अगरि पैसा नथा ॾियनि त हर मोहल्ले जा ट्रांसफार्मर साड़े छॾियो। जीअं बिजली बची पवे, बारे जे मुख़्तलिफ़ मोहल्लनि जा घटि में घटि 10 ट्रांसफार्मर सड़ियल आहिनि, जिन जे करे शहर सॼो ऊंदाही जी लपेट में आहे। बिजली न हुजण जे करे शहर अंदरि रोज़ चोरियूं फुरियूं, दुकाननि जा ताला भञण रोज़ जो मामूल बणियल आहे। इंतज़ामिया अघूर निंड मुज़ाहिरीन वधीक चयो त हथ सां तारूं मिलाए धमाका ॾियाराए ट्रांसफार्मर साड़िया वञनि था। अहिड़े अमल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे मुतालबो कयो त सेप्को चीफ सखर एसी लाड़काणो नोटिस वठनि ऐं फौरी तौर ते राशि एसडीओ वारे खे हटाए कंहिं सुठे ऑफिसर खे मुक़रर करे शहर जा सड़ियल ट्रांसफार्मर ठाराए शहरनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।